ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया ॾहरकीअ में ॻोठ बाहू कांजूअ जे रिवासिन पारां मनशियात जे फ़िक्र ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो आहे। ॻोठ बाहू कांजू वासिन समाजी बुराइनि ख़िलाफ़ ॾहरकी प्रेस क्लब ते धरणो हयो आहे। नारेबाज़ी कई वई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में सरेआम मनशियात हले थी। अध खां वधीक आबादी मनशियात जे वर चढ़ी वई आहे। नोटिस वरितो वञे, हीअ अहम ख़बर अची रही आहे। तव्हां सां शेयर कयूं पिया ॾहरकीअ में ॻोठ बाहू कांजूअ जे रिवासिन मनशियात जे फ़िक्र ख़िलाफ़ ॾहरकी प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां अपडेट वठंदासीं। फ़हीम शेख न्यूज़ नाउ रिपोर्टर जॉइन थी चुको आहे। फ़हीम, आगाह कजो ॻोठाणनि जो छा चवणु आहे? जी आसिफ, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त प्रेस क्लब ते ॻोठ बाहू कान्यू जे जो समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। ॻोठणनि एहतिजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठ बाहू कान्यू में समाजी बुराइनि जो आज़ार वधी वियो आहे। सरेआम शराब ऐं चर्स विकिरो थिए पई, कोई पुछण वारो नाहे। नौजवान नस्ल तबाह थिए पई। ॻोठणनि जो वधीक चवणु हो त ॻोठ जी अध खां वधीक आबादी जुआ ऐं शराब जे खुदे कम लथल आहे। ॻोठणनि ज़हीर लियाकत ऐं ज़ाहिद गन एहतिजाज कंदे एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ मां समाजी बुराइनि जो ठीक है। मोहम्मद फ़हीम शेख इन हवाले सां तमाम तर सूरत हाल खां आगाह कयो आहे। ॻोठाणनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मनशियात जे रोकथाम लाइ उपाउ वरिता वञनि। ॻोठ में सरेआम मनशियात हले पई, जंहिं सबबि ॻोठ जी अध खां वधीक आबादी मनशियात जे वर चढ़ियल आहे। फौरी तौर ते नोटिस वरितो वञे।